सिंधु सागर भारत में अवां सभिनीनि जी दिल्ली आजियां। असांजो जेको किताबु हली रहियो आहे उहो आहे सिंधी साहित्य जो इतिहास। तो असां सिंधी साहित्य जे इतिहास में सिंधी भाषा, सिंधी लिपि, सिंध, सिंधियत, सिंधी समाज, इन्हनि सभिनीनि जो इतिहास जेको आहे असां ॾिसी आया आहियूं। त अॼु जेको आहे मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां साहित्य जे इतिहास जे बारे में। तव्हां हिन में अॼु ताईं ॾिसंदा उहो कहिड़ो खां आहे साहित्य जो इतिहास अवाइली दौर खां वठी अॼु ताईं। त अॼु ताईं कीअं असांजो साहित्य ऐं उन में बि जेको आहे शाइरीअ वारो हिसो जेको आहे नज़्म वारो उहो कीअं थो हले पियो। अचो त उन ते नज़र विझूं। इन ते असांखे जेके मददी किताब मिलिया आहिनि उहा आहे हिंदी साहित्य जो इतिहास विजेंद्र स्नातक जो, सिंधी साहित्य जो इतिहास डॉक्टर मुरलीधर कृष्णचंद जेटली साहिब जो, सिंधी साहित्य जो मुख़्तसर इतिहास शुरू खां वठी 2015 ताईं साईं कन्हैयालाल लेखवाणी साहब। ही देवनागरी में भी साईं जिन वटि उपलब्ध आहे, तव्हां उन्हनि खां घुराए सघो था। सिंधी अदब जी तारीख़ लाल सिंह हजारी सिंह अजवाणी, साहित्य अकेडमी नई दिल्ली जंहिंजी रीजनल ऑफिस मुंबई में आहे, हिननि जो ही किताबु जेको आहे लाल सिंह अजवाणीअ वारो इहो हिंदी में भी उते अवेलेबल आहे, तव्हां उतां हिंदी में भी घुराए सघो था पिया। ऐं ॿियो आहे काजी कादर जो कलाम साईं हीरो ठकुर साहिब जो, इहो तव्हां हीरे ठकुर साहिब खां बि घुराए सघो था पिया। अचो त ॾिसूं साहित्य जी जेॾी महिल स्टडी था कयूं पिया त उनजो इतिहास खे कीअं जेको आहे विरहायो वियो आहे। त हिंदी साहित्य जेको आहे उहो जेॾी महिल अभ्यास कंदा आहिनि, उनजी जेकॾहिं स्टडी कंदा आहिनि त उनजा ही जेके आहिनि पीरियड्स उनखे विरहाईंदा आहिनि। आदिकाल, पूर्व मध्यकाल या भक्तिकाल, रीतिकाल, आधुनिक काल ऐं प्रगतिवादी, ॿियो उत्तर आधुनिक काल, ही जेके आहिनि इनखे मञींदा आहिनि। त सिंधी साहित्य जा जेके इतिहासकार आहिनि उहे जेको इतिहास आहे उहो हिन रीत सां विरहाईंदा आहिनि। डॉक्टर मुरलीधर जेटली साहब ऐं लेखवाणी साहिब बि हिन रीत सां विरहायो आहे। सिंधी साहित्य जो अवाइली दौर 712 खां वठी 1520 ताईं, सिंधी साहित्य जो विचों दौर 1520 खां वठी 1843 ताईं। त हिन वारो जेको विरहाङो आहे जेको 1520 खां 1843 वारो, उन में डॉक्टर एम के जेटली हिनखे 3 हिस्सनि में विरहायो आहे। सूफ़ी काव्य धारा, ज्ञान मार्गी काव्य धारा ऐं इस्लामी काव्य धारा, इन्हनि टिनी ते पाण वधीक डिस्कस अॻियां कयूं था पिया। ऐं टियों आहे सिंधी साहित्य जो नओं दौर 1843 खां हलंदड़, यानी 1843 में जॾहिं अंग्रेज सिंध में अचे थो पियो, ब्रिटिश हुकूमत उते शुरू थी थिए, त उतां खां वठी सिंधी साहित्य जो नओं दौर शुरू थो थिए। छो जो असांजी जेका मेन लिपि हुई उन लिपीअ खे ई बदिलियो वियो हली। असांजी जेका ओरिजिनल देवनागरी स्क्रिप्ट हुई, देवनागरी लैंग्वेज हुई, उनखे स्क्रिप्ट खे माफ़ कजो, उनखे बदिले करे अरबी फ़ारसी लिपि कई वई हली। ऐं अरबी फ़ारसी लिपि कई हली त किताब उन में अरबी फ़ारसी में लिखणु शुरू थी विया हली ऐं छपणु शुरू थी विया हली। इन करे इनखे सिंधी साहित्य जो नओं दौर चयो थो वञे पियो, छो जो अंग्रेजी साहित्य सिंधीअ में अचणु शुरू थी वियो हली, इनखे नओं दौर थो चए। केॾी वॾी विडंबना आहे। पंहिंजे घर जो माल कढी करे पराए वारे जो माल पाण वटि करो, पराए जो माल घर वटि रखो त चई असांजो घर नओं थी वियो हली। यार कुझु त सोचो। ख़ैर मां हिनखे कुझु नथो करे सघां। अचो इन दौर खे वरी असां हिन रीति विरहाए सघूं था पिया। सिंधी साहित्य जे जेको नओं दौर आहे उन में प्रगतिशील वीचारधारा, कम्युनिस्ट वीचारधारा, मार्क्सवादी वीचारधारा 1947 खां वठी घणो करे 1980 ताईं हली आहे। ऐं जदीद दौर जंहिंखे आधुनिक काल था चऊं पिया, 1980 खां वठी 2006 ताईं मां उनखे मञियो आहे। ऐं बैदि जदीदीअ जो दौर यानी उत्तर आधुनिक काल जेको आहे उहो 2007 खां वठी मां जेको आहे उनखे मञा थो पियो। छो थो मञा पियो? छो जो लक्ष्मी खिलनाणी साहिब जो हिकु तवील नाटक यानी वॾो नाटक, पूर्णांकी नाटक छपियो आहे, कुआ फास। ऐं उहो कुआ फास नाटक जेको आहे उन में मॉडर्न लाइफ खां माण्हू कीअं जेको आहे उबजी वियो आहे हली, उन खां पोइ पंहिंजे जड़ुनि तरफ़ कीअं थो मोटे पियो, उनजो उन में हवालो आहे। त इहो मां नाटक जो हवालो ॾींदे करे इन करे मां मञा थो पियो त हीउ जेको असां वटि पोस्ट मॉडर्निज़म जेको दौरु आहे या बैदि जदीदीअ जो दौरु जेको आहे उहो 2007 खां वठी शुरू थो थी वञे हली, उहो हाणे साहित्य में अचणु शुरू थी वियो आहे हली। त असां पंहिंजी जड़ुनि जी तरफ़
मोटी रहिया आहियूं, ॾिसी रहिया आहियूं, उहो तव्हां सभिनी में ॾिसंदा, चाहे असांजी कहाणी हुजे, चाहे असांजो कविता हुजे या असांजी मज़मून हुजनि, उन में सिंधियत ऐं सिंधी भाषा, सिंधी जेका आहे लिपि, उन ते वधीक ध्यानु ॾिनो थो पियो वञे। उन ते अॼुकल्ह असांजा लेखक डिस्कस कनि था पिया। हाणे सुवाल थो थिए त असां 712 खां वठी जेको आहे स्टडी छो था शुरू कयूं वरी, त 712 खां पहिरीं छा असां वटि साहित्य कोन हो? त मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो आहियां त सिंध में जेको आहे अरबन जा हमला जेको आहे 7वीं ऐं 8वीं शताब्दी में शुरू था थियनि हली, ऐं बदकिस्मतीअ सां 712 में महाराजा ॾाहिर जेको आहे उहो दोखे सां हाराइजी थो वञे पियो, ऐं अरबी जेको आहे उहे असां वटि अची था वञनि हली। त अरबन जे अचण जे करे असां वटि जेको आहे साहित्य जेको असां वटि हो उहो बिल्कुलु नेस्त नाबूद थो थी वञे हली। छो जो हिकु हंधि चयो वियो आहे हली कि जेके अरब आया हुआ उन्हनि जेका असांजी तक्षशिला जी जेका यूनिवर्सिटी हुई उन खे बाहि ॾेई छॾी, ऐं उन में जेके किताब हुआ उहे उन में सड़ंदा रहिया, उन मां 6 महीननि ताईं धुओं जेको आहे निकिरंदो रहियो, ऐं उहे एतिरा त ज़ाहिल हुआ, एतिरा त बद माण्हू हुआ कि उनजी ॻाल्हि जेकर चइजे त उन्हनि किताबनि खे फाड़े करे, छो जो उन पासे सर्दी वधीक थींदी आहे, त किताबनि खे फाड़े करे ऐं पाणी गरम कंदा हुआ पंहिंजे सनान जे लाइ। ख़ैर, त इन खां पहिरीं असां वटि जेको साहित्य हो उहो कहिड़ो हो? उहो आदिकाल खां ऐं पूर्व मध्यकाल उनखे असां विसारे था छॾियूं पिया, असां स्टडी न कई आहे। पर थोरो सो जेको अहवाल आहे उहो असांजो डॉक्टर जेटले साहिबु ऐं डॉक्टर कन्हैयालाल लेखवाणी साहिबु ॾिनो आहे। त असां वटि जेको इहे साहित्य हो उहो संस्कृत, प्राकृत ऐं अपभ्रंश में लिखियल ग्रंथ हुआ। कहिड़ा कहिड़ा ग्रंथ हुआ? संस्कृत में लिखियल हुआ वेद, ऋग्वेद त सिंधु नदी जे किनारे ते लिखियो आहे, बाक़ी जेके 2 वेद आहिनि, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, उहे बि असां वटि हुआ। वेदनि खां पोइ ईंदो आहे संस्कृत जो साहित्य ब्राह्मण वाङ्मय, उन खां पोइ ईंदो आहे आनणक्य, उन खां पोइ ईंदो आहे महाभारत, पुराण, स्मृतियूं, नाटक, महाकाव्य ऐं कथाऊं जेके असांजे ॾाॾी नानी असांखे ॿुधाईंदी हुई, उहे उन ज़माने में बि उपलब्ध हुयूं। जातक कथाऊं बि हुयूं, उहे असांखे मिलनि थियूं पियूं। पालीअ में कहिड़ो थो मिले पियो? बुद्ध धर्म जा त्रिपिटक, प्राकृत अपभ्रंश में लिखियल कथा साहित्य, पुराण, चरित्र काव्य, श्रृंगार ऐं नीतिअ जा दोहा, बुद्ध धर्मनि जे सिद्धांतनि ऐं सिद्धनि ऐं जैन मुनियुनि जा अमृत वचन, जेके बौद्ध धर्म में जिन भिक्षा वरिती असांजे सनातन हिंदू दरबारनि, उन्हनि जा जेके स्मृतियूं आहिनि, उन्हनि जूं जेके आध्यात्म जे करे जेके उन्हनि खे उपलब्धियूं मिलियूं आहिनि, उहे जेके आहिनि असांखे मिलनि थियूं पियूं उन्हनि में प्राकृत आहिनि ऐं पालीअ में। त 216 में हिकु चचनामो लिखियो वियो आहे। त उन चचनामे में लिखियो वियो आहे त राय साहसी हिकु वॾो विद्वान हो। राय साहसी जेको सिंध जो राजा हो, सिंधी हिस्ट्री में तव्हां ॾिसंदा त उन जी दरबार में ॾाढी चङी तादाद में साहित्य जा ॼाणू भरियल हूंदा हुआ। हाणे उनजो जेको मिसाल आहे उहो आहे चच, जेको पोइ राजा थो थिए, उहो कश्मीर जो रहण वारो हो। त कश्मीर तॾहिं बि सिंध जो हिसो हो। त उहो जेको चच आहे उनखे 4 वेद जेके आहिनि उहे पर ज़ुबानी यादि हुआ, 4 वेद, ठीकु आहे। पर उनखे न रुगो एतिरो, पर हुनखे लिखण जी बि कला ईंदी हुई, उहो लिखण बि ॼाणंदो हो ऐं उहो उन में माहिर हो, यानी उन में एक्सपर्ट हो। हाँ, इन मां साबित थो थिए त सिंधी साहित्य 7वीं ऐं 8वीं सदीअ ताईं हो, जेको संस्कृत में लिखियलु हो, उन में उहो असां में हो। वेद ऐं शास्त्रनि जो अभ्यास थींदो हो, त उते वेद ॼाणण वारा असां वटि आचार्य बि हुआ। हाणे ॾिसूं त असांजा विद्वान जेके आहिनि उहे सिंधी साहित्य जे लाइ छा था चवनि। डॉक्टर M.K. जेटली साहब पंहिंजे किताब जे पेज नंबर 14 ते हिकु अद्योतन सूर्य नाले विद्वान जो उदाहरण ॾिनो आहे। त उहो पंहिंजो उन प्राकृत में लिखियलु ग्रंथ आहे कुवलयमाला, कुवलयम माला। उन जी जेको 799 में उहो लिखियो वियो आहे, उन में सिंध जे बाबति लिखे थो। छा थो लिखे? संस्कृत जी हिकु कविता आहे, उहा लिखे थो, सलीलय मऊ मदावहे गंधो पिए सदेश गय चिते, चयो छय में वंसे दैणो भणीने सुहण टह सेंदवे डिठे। यानी जंहिंजी माना आहे सुहिणे नमूने कोमलता सां धीमी धार सां ॻाइण वारा ऐं ॻाइण खे चाहींदड़, पंहिंजे देश जो चित्त में ख़्यालु रखंदड़, चवंदा मिठीअ लात सां ॻाईंदा हू ईअं सहंदव माण्हू जेके सिंध देश जा रहवासी आहिनि, उहे मूं ॾिठा आहिनि। माना सिंधियुनि जे बारे में
केॾी न वॾी ऐं सुठी ॼाण जेका हिन ॿिनि सिटुनि में ॾिनल आहे त सिंध में रहण वारा ॾाढे धीरे धीरे ॻाल्हाईंदा आहिनि, धार सां ॻाल्हाईंदा आहिनि, प्रेम सां ॻाल्हाईंदा आहिनि। उन दिलि दिमाग़ में देश सिंधु देश वसियल हूंदो आहे। ही असांजी हिकु ई कविता असांजी सॼियूं विशेषताऊं ॿुधाए थी छॾे पई। ईअं चवण में हाणे वाधाव न थींदो त सिंध जो साहित्य ईसवी सन खां पहिरीं बि मौजूदु हो ऐं पंहिंजी ओज ते रसियल हो ऐं जंहिंजी साहा जा ढुक अरबी फ़ारसीअ जे विद्वाननि बि भरिया आहिनि। हाणे कीअं भरिया आहिनि उनजो हिकिड़ो उदाहरण मां तव्हांखे ॿुधायां थो पियो त हीरो ठाकुर साहिबु जेके असांजा सिंधीअ जा वॾा विद्वान साहित्यकार आहिनि, ऑल इंडिया रेडियो में हुननि कमु कयो आहे। उन्हनि खे हरियाणा मां काजी कादन जा 112 बैत हथु लॻा हुआ। काजी कादन जेको आहे उनजा पहिरीं 4 बैत या 6 बैत उन्हनि खे मिलिया हुआ, पर पोइ हुननि खे मिलाए करे जेके 216 थिया, उन्हनि 216 में 4 बैत कॉमन हुआ, त उहे 112 बैत था थियनि पिया। हरियाणा जो रोहतक ज़िलो आहे, रोहतक ज़िले जे पासे में हिकु गांव आहे जिते हिकु साधुनि जी कुटिया आहे। उन में वॾा ग्रंथ रखियल आहिनि, अलॻि अलॻि भाषाउनि ऐं अलॻि अलॻि देशनि प्रदेशनि जे संतनि महात्माउनि जो हिकु वॾो ग्रंथ आहे। उन वॾे ग्रंथ में काजी कादन जो जेको आहे कलाम लिखियलु आहे, उहो हिकु ई लाइन में लिखियलु आहे। माना जीअं पाण हिते लिखूं था पिया हिंदीअ में या देवनागरीअ में, त हुनजे मथां पाण लाइन था ॾियूं पिया ऐं उहा लाइन कान्हे, हुन लाइ कंप्लीट हिकु ई जेको आहे न उन में लाइन बि लिखियलु आहे। उन में विच में विछोटी कोन्हे निकिरे, जीअं बैत ऐं हरियाणा में विछोटी आहे, बैत ऐं हरियाणा ॿई गॾु आहिनि। तव्हां हुनखे सम्झो त उहो सम्झी करे उनजी जेका प्रकाशन आहे साईं हीरे ठाकुर साहिबु करायो आहे, जेको मां तव्हांखे किताबु ॾेखारे आयुसि। हाणे उनजी भाषा ॾिसो त तव्हांखे तसली थींदी त भाषा असांजी केतिरनि ओज ते हुई, छो जो हू 1551 में आहे। मां एतिरो बि तव्हांखे ॿुधाए छॾियां त 1551 में जेका असांजी लिपि हुई, जेका काजी कादन जी बैतनि जी मिली आहे, उहा देवनागरी हुई, अरबी फारसी कोन हुई। इन करे जेके माण्हू चवनि था त देवनागरी स्टैंडर्डाइज़्ड कोन्हे का, उनखे महिरबानी करे ही 112 जेके बैत आहिनि न उहे ॾिसणु घुरिजनि, पढ़णु घुरिजनि त टेक्निकली देवनागरी लिपि केतिरी साउंड हुई 1551 ईस्वीअ में, ऐं जेका असांखे 1843 में ब्रिटिश अचण खां पोइ 1853 में मिली आहे। उन में केतिरी न टेक्निकल जेके कमियूं आहिनि उहे जेकॾहिं मां डिस्कस कंदुसि त मूंखे हिकु ॿियो वीडियो तव्हांजे लाइ रिकॉर्ड करणो पवंदो। वरी कॾहिं कंदासीं। अचो त काजी कादन जो कलाम था ॾिसूं पिया, जेके नवां हथु आयल बैत आहिनि। मां कुझु उदाहरण तव्हांजे लाइ खणी आयो आहियां, रुगो 2 या 3 तव्हांखे मां पढ़ी करे ॿुधाईंदुसि, बाक़ी तव्हांजे साम्हूं आहिनि, तव्हां पढ़ी करे ॿुधो, ॾिसो, मज़ो माणियो। पहिरियों जेको आहे उन में लिखे थो, जेरा जबरा आयता अखर अंत न पार, हेकड़ियो ईमान में लहन सभिनी सार। जेरूं जबरूं आयतुनि ऐं अखरनि जो को अंत न को पार आहे, फ़क़ति पुख़्तो भरोसो निश्चित करिणो आहे या निश्चो करिणो आहे त पहिरीं सभिनी जी सार लहो, माना सामाजिक समरसता, सामाजिक जेको आहे चइजे कि हिकु करण जी केॾी न सुठी हीअ आयत या मां चवां कि बैत आहे। ॿी जेका हिनजी टी आहे, कंजूं कदुरी काफ़िया के की न पढ़ियाम, सो ॾेव ई क्यों को ॿियो जो ई पिरी लधुम। माना जेकॾहिं मूंखे के धर्म जा किताब पढ़णा आहिनि त उन मां मूंखे कुझु कोन मिलियो, मूंखे जेको कुझु मिलियो आहे पंहिंजे प्रीतम सां मिलिणो आहे, त मूं पंहिंजे पाण मां पातो आहे। पढ़ंदो पए वियो कोड़े लख क़ुरान, लखे लोक न सघियो पढ़े अंदरि पाण। दुनिया जा माण्हू करोड़े लखे दफ़ा क़ुरान था पढ़नि, पर उनखे इहा सम्झ न पई सघी आहे त पहिरीं पंहिंजे अंदर में आहे। माना अध्यात्म में जेकॾहिं तव्हांखे तरक़ी करणी आहे त अंदरी अखि खोलणी पवंदी, अंदर में पंहिंजे झाटी पाइणी पवंदी, तॾहिं तव्हांखे प्री मिलंदो, परमात्मा मिलंदो। अचो 6 नंबर में ॾिसो, सुतो वेठो उथियो ॻाल्हाईंदो ॾेंदो, असां तुंहिंजी तातड़ी वाटणे वेंदो। सुते वेठे बीठे ॻाल्हाईंदे एतिरे क़दुरु जो वाट ते हलंदे हलंदे बि प्रीअ खे मूंखे जेका आहे पंहिंजे प्रीअ जी तात आहे या पचार आहे। हिन में ई जेको आहे केॾी न हुनजी गहराई आहे, आध्यात्मिक गहराई आहे हिन में, उहा जेकॾहिं असां ॾिसंदासीं त असांखे अंदर में उहो साबो मिली वेंदो। हली जा पाणा जो पधरो ॿियो ॿुधो आउं सॾु, मूं हीअड़ो ताईं कयो सुप्रियासूं गॾु,
जॾहिं मूं पंहिंजे अंदर में चिटो सॾु ॿुधो तॾहिं खां मूं पंहिंजे हृदय खे प्रीतम सां जोड़े छॾियो। हीउ अध्यात्म जो वॾो हिकिड़ो उदाहरण आहे जेको असांजे साईं काजी कादन ॾिनो आहे। मां हिन ते डिस्कस बिल्कुलु नथो कयां, छो जो हिन ते डिस्कस कंदुसि त 3-4 वीडियो असांजा अध्यात्म ते ठही वेंदा हली, पर असांजो सब्जेक्ट जेको आहे उहो सिंधी साहित्य जो इतिहास आहे, न कि अध्यात्म। अचो, डॉक्टर जेटले साहिब काजी कादन जा जेके बैत मिलिया आहिनि उन चवनि था त हिन साहित्य में हिकु नओं मोड़ ॾेई छॾियो ऐं असांजी अवाइली दौर में 15वीं सदीअ जी पछाड़े ताईं जेके लिखियो वियो आहे उन में हिकु नओं मोड़ अची थो वञे हली। ऐं डॉक्टर के.एल. लेखवाणी साहिबु यानी कन्हैयालाल लेखवाणी साहिबु हिन दौर जे ॿियनि शाइरनि जे बारे में ॼाण ॾींदे ॿुधाइनि था त उन में जेके शामिलु हुआ, यानी काजी कादन जे टाइम में असां वटि मखदूम अहमद भट्टी, मखदूम नूह, कालाकंडी ऐं दरवेश राजूअ जा नाला हुननि जेको आहे शामिलु कया आहिनि। सिंध ते 8वीं सदीअ जे शुरूआति में ई अरबी हमला शुरू थी विया। इन ई करे असांजे साहित्य जो वॾो हिसो असांखे नथो मिले, पर तॾहिं बि इन ई वक़्त में असांजूं धर्मी ऐं लोक कथाऊं मिलनि थियूं जिन में लोक साहित्य खे वधाइण लाइ भाट ऐं चारणनि जो वॾो हथु आहे। इहे भाट ऐं चारण वटि अॼु बि असांजूं कथाऊं ऐं कविताऊं जेका आहिनि महफ़ूज़ आहिनि, सुरक्षित आहिनि। जेकॾहिं असां चाहियूं, जेके नेट जा ॿार सिलेक्ट था थियनि पिया नेट में, उन्हनि जे लाइ मां पहिरीं बि चयो आहे त जेकॾहिं तव्हां सिंधी साहित्य जो अञा बि गहरो अभ्यास करणु था चाहियो ऐं अॼु जी जेका उहा ज़रूरत बि आहे त असांखे असांजो जेको साहित्य बचियो हो 8वीं सदी खां वठी 1843-44 ताईं, उहो अंग्रेज़नि पाण वटि हथु कयो आहे ऐं उहो ब्रिटेन जी लाइब्रेरी में वॾी तादाद में जेको आहे मिले थो पियो। जेकॾहिं को ॿार उन्हनि ते अभ्यास करणु चाहे त असां उनखे मदद करण लाइ तयारु आहियूं। साहित्य असांजो जेको सिंधु सागर भारत जो जेको चैनल आहे, उन जा जेके विद्वान आहिनि उहे ब्रिटेन में उन्हनि सां राब्तो क़ाइमु, उन्हनि सां कंसल्ट कराए सघनि था पिया, उन्हनि सां रिलेशन्स कराए सघनि था पिया। जेकॾहिं को ॿारु चाहे त मां उते वञी करे रही करे स्टडी कयां त उनजो इंतज़ाम बि असीं करे सघूं था पिया। अॻियां तव्हांखे अचिणो आहे। अचो, त हाणे अवाइली दौरे में जेके असांजो साहित्य हो उन में कहिड़ियूं कहिड़ियूं धाराऊं हुयूं या उन में कहिड़ा कहिड़ा दौर जेको आहे असांजा हली रहिया हुआ, त उन में जेके असां वटि आहिनि, पहिरियां आहिनि इश्क जा किस्सा। उन में शामिल आहिनि शाह जूं 7 सूरमियूं, 7 सूरमियुनि मां ससुई पुनू, सुहिणी मेहार, लीला चनेसर, उमर मारवी, मूमल राणो ऐं नूरी जाम तमाची। इहे जेके आहिनि असां वटि इन्हनि जूं जेके कथाऊं आहिनि, इहे लोक कथाउनि में असां वटि अवेलेबल हुयूं, असां वटि उपलब्ध हुयूं। ऐं शाह साहिब बि हिननि ते पूरी जी पूरी पंहिंजी रचना कई आहे, पंहिंजी शाइरी कई आहे, पंहिंजो कलाम हिननि ते लिखियो आहे। ॿियो हो सूरैया जा किस्सा। सूरैया जा किस्सा कहिड़ा कहिड़ा हुआ? दो दो चनेसर खां पोइ सूमरनि जूं गूजरनि सां जंगियूं ऐं मोरड़ो, मीर बहर ऐं मांगर मछ। इन्हनि जूं कथाऊं जेके आहे, इन्हनि जा किस्सा जेके आहे उहे असां वटि साहित्य में उपलब्ध हुआ। उन खां पोइ हुआ दान वीरता जा किस्सा, यानी सखाफ़त, यानी जेके दान पुण्य जेको कंदा हुआ उन्हनि जी असां वटि किस्सा हुआ। त समन जे सखावत, समा जेके असांजा सिंध जा राजा थिया, उन्हनि जी सखावत यानी उन्हनि जी दानवीरता, ऐं सूमरा उन्हनि जी कंजूसाई। सूमरा दान पुण्य घटि कंदा हुआ त उन्हनि जी कंजूसाई बि आहे। ऐं उन सां गॾु बीजल ऐं राय ॾियाच जी तव्हांखे कथा ॿुधल ई आहे जूनागढ़ जो, उहा असां वटि मिले थी पई दानवीरता ऐं उनजी, ऐं लाखो फुलाणो उन जा असांखे जेके किस्सा आहिनि उहे हिन में मिलनि था पिया। त उन्हनि जो हिकु किस्सो साईं जेटले साहिबु ॾिनो आहे, लाखे लख बख़्शिया करणो बख़्शे किरोड़, यानी लाखो जेको आहे फुलाणो उन दान में जेको आहे लख बख़्शे मां, पर करण जेको आहे उन किरोड़ ॾेई छॾिया। हाणे इन खां पोइ जेको आहे असां वटि अचनि था पिया इस्लाम जा पीर फ़क़ीर, उन्हनि जूं जेके चइजे वाणी आहे उहा बि असांखे मिले थी पई। त असां वटि पहिरियों जेको इस्माइली फ़क़ीर या पीर चइजे उहो आयो आहे 11वीं सदीअ में, ऐं उनजो नालो आहे सैयद नूरुद्दीन। माना ही सैयद नूरुद्दीन 11वीं सदीअ में अची थो वञे हली अरब ऐं फारस खां। ऐं तंहिंखां पोइ जेके असां वटि इस्लाम जा पीर फ़क़ीर आया आहिनि उहे आहिनि पीर सदर अल दीन 1300 खां वठी 1416 ताईं, पीर हसन कबीर अल दीन 1341 खां 1449 ताईं। ऐं इन्हनि पीरनि जेको आहे छा कयो त हिंदुस्तान जा जेके वेद हुआ, जेके पुराण हुआ, जेके शास्त्र हुआ, उन्हनि जो गहरो अभ्यास कयो
ऐं अभ्यास करे उन में पंहिंजे इस्लाम जा जेके मत ऐं पंथ जा जेके सिद्धांत आहिनि उहे उन में जोड़िया, हिकु नई जेका आहे धारा बणाइण जी कोशिशि कई, जंहिंमें उहो कामयाबु बि आहे, जंहिंखे असीं सूफ़ी मत था चऊं। सूफ़ी मत ते मां नथो ॻाल्हायां पियो। उनजो अभ्यास करे पंहिंजी वाणीअ जी रचना कई आहे। उन जा कुझु मिसाल दादा जेटले साहिब ॾिना आहिनि, जीअं त उथी अल्लाह घुरी न बंदा, तूं सुते सॼी राति, नका झोरी जीव जी, बंदा नको समर साथ। यानी जेकॾहिं तोखे ईश्वर खे प्राप्त करिणो आहे त तोखे निंड छॾणी पवंदी। तूं सॼी राति त सुम्हियो पियो आहीं, तूं सोची थो त मूंखे ईश्वर मिले, पर ईश्वर तोखे न मिलंदो। त असां साईं कंवरराम साहिब जो हिकु भॼन, हिकु गीत ॿुधंदा रहिया आहियूं। कहिड़ो? सुता उथी जाग, निंड न कजे एतिरी, सुल्तानी सुहाग, निंड कंदे ना मिले। जेकॾहिं तव्हांखे ईश्वर खे प्राप्त करिणो आहे त तव्हांखे सुबुह जो सवेर असुर जो उथिणो ई पवंदो। त असांखे नंढे हूंदे मां कुझु ॿुधाईंदी हुई, हिकु गीत जे रूप में, लोक गीत जे रूप में, उथ उथ तयारी कर, निंड न प्यारी कर, जागण में जसु अथई, जागण में जसु अथई। निंड जेकॾहिं प्यारी कंदे त यश कोन मिलंदो। तव्हांखे जेकॾहिं यश प्राप्त करिणो आहे, प्रसिद्धि प्राप्त करणी आहे, तव्हांखे कुझु वठिणो आहे त निंड खे छॾणी पवंदी। मां चवां थो अॼु बि असांजो सिंधी समाज, उन में असांजा जेके पढ़ंदड़ ॿार आहिनि उहे अञा बि सुम्हिया पिया आहिनि, उहे अञा जाॻिया कोन्हनि के। मां उन्हनि खे निमाणी वेनिती थो कयां, हथ जोड़े करे, त महिरबानी करे जाॻो ऐं हीउ जाॻी करे हीउ जेको असांजी UPSC सिंधी साहित्य में हिकु पेपर रखियो आहे उनखे खणी करे पढ़ो ऐं इम्तिहान ॾेई करे पास थियो त तव्हां त यश जा जस जा भागी थींदा ई थींदा, पर पाण सां गॾोगॾु समाज जो बि भलो करे सघंदा। इन करे उथ उथ तयारी कर, निंड न प्यारी कर, जागण में जसु अथई, जागण में जसु अथई। त उन खां पोइ अची थियूं वञनि असां वटि धर्मी ॾंद कथाऊं। धर्मी ॾंद कथाऊं असां वटि कहिड़ियूं हुयूं? साईं उॾेरेलाल, जंहिंजो जनमु नसरपुर में थियो 1007 ईस्वीअ में, ऐं ॿियो लाल शहबाज़ कलंदर, जंहिंखे असीं चऊं था पिया उहो मरवंद जो जेको आहे शहर जो आहे, उहो बि अरब फारिस में आहे। 1143 खां वठी 1252 ईस्वी ही सेवण में अची करे इन जेको आहे वसियो हो। ऐं तव्हांखे जेको सिंधी गीत जेको ॾाढो वॼंदो आहे, दमाद मस्त कलंदर, शखी शहबाज़ कलंदर, है न, अलीदा मस्त कलंदर, हीउ उनजो नालो आहे। हीउ उॾेरे लाला लाइ गीत कोन चयो आहे, हली इन करे थोरो सा तव्हां कंसेप्ट खे पंहिंजे खे क्लियर कयो त हीउ जेको गीत आहे उहो हीउ शहबाज़ कलंदर लाइ आहे, न कि साईं उॾेरे लाला लाइ आहे। ओके, उन खां पोइ जेको अचे थो पियो पीर पठो, पर हिनखे असांजा हिंदू जेके सनातन धर्म खे मञण वारा आहिनि उहे गोपीचंद जो अवतार मञींदा आहिनि। ऐं हिन जे जनम जी त ॼाण असांखे नथी मिले, पर हिन जो जेको सुर्गवास आहे, ज्योति जोत समाइण जो सन आहे, उहो 1252 ईस्वी चयो वञे थो पियो। उन खां पोइ असां वटि जेको साहित्य मिले थो पियो उहो आहे सिंधू नदीअ जे वहिकिरे बाबति कुझु ॾंद कथाऊं। सिंध में बरसाति न पवंदी आहे, या चइजे ॾाढी घटि पवंदी आहे बरसाति, पर तव्हां चवंदा की जेकॾहिं बरसाति न पवंदी आहे त पोइ सिंधू नदी एतिरी कीअं थी वहे पई। त तव्हां थोरो सो साहित्य खे ॾिसंदा, साहित्य जो इतिहास सिंध असांजो जेको वीडियो आहे त तव्हांखे ख़बर पवंदी त सिंधू नदी मानसरोवर मां निकिरे थी पई, एंड उते ई जॾहिं मानसरोवर मां लेह लद्दाख में अचे थी पई त लेह में उनखे 7 नदियूं मिली थी वञणु हली। ऐं उन खां पोइ जॾहिं पंजाब जे पासे थी अची वञे हली त 5 नदियूं ॿियूं थी मिलनि हली। इहे 7 ऐं 5 12 नदियूं मिली करे सिंधूअ खे वॾो हिकु दरिया जो रूप थी ॾेई छॾनि पियूं। इहो दरिया जो रूप जेको आहे सॼे सिंध खे 2 भाङनि में विराईंदे हले थो हली। त जॾहिं पाणी वधीक ईंदो आहे त कॾहिं कॾहिं पाणी जेको आहे पंहिंजो वहिकिरो बि बदिले छॾींदो आहे हली। उन वहिकिरे बदिलण करे तव्हांखे मां मोहन जो दड़े जी कथा पूरी सॼी ॿुधायो आहियां त उहा सभ्यता जेका आहे सिंधू नदीअ जो पाणीअ जो वहिकिरो बदिलण जे करे तहस नहस थी वई हली, हिकु न 2 दफ़ा थी आहे। ऐं उनजा जेके शहर असांखे मिलिया आहिनि उन्हनि जी असीं पूरी ॼाण उते ॾिसी आया आहियूं वरी। त इन करे मां उते हिनखे नथो डिस्कस कयां। तव्हां सिंध ऐं सिंधी साहित्य जो इतिहास जेको आहे उहो तव्हां उते पढ़ंदा। अगकथियूं ऐं दुआउनि जा बैत जेके आहिनि उहे बि असांखे मिलनि था पिया। सम्मा हाकमनि जे अवाइली दौर में जाम तमाचीअ जी दरबार में
जेके 7 दरवेश आया हुआ, उन्हनि 7 दरवेशनि जेको आहे सिंध जे बारे में कुझु अॻकथियूं कयूं हुयूं, उन्हनि खे चऊं था असीं मामोई फ़क़ीर। त मामोई फ़क़ीर जी हिकु कहावत जेका आहे उहा मशहूरु आहे, जॾहिं कॾहिं सिंधड़ी तोखे कंधारां जोखो, यानी सिंध तोखे कंधार वारे पासे खां ई दोखो मिली सघे थो पियो या ख़तरो आहे। इहा हिकु चवणी अॼु बि मशहूरु आहे, इहा चवणी थी वई आहे हली, पर इहो बैत आहे मामोई फ़क़ीरनि जो। त उन्हनि जेको आहे कुझु अॻकथियूं कयूं सिंध जे बारे में, त कहिड़ियूं कहिड़ियूं अॻकथियूं कयूं आहिनि उन जा कुझु बैत मां तव्हांजे साम्हूं पेश थो कयां पियो। हिते जेके आहिनि उनजो मां तव्हांखे चइजे की अर्थ न ॿुधाईंदुसि, छो जो टाइम वधीक लॻंदो ऐं असांजो उहो सब्जेक्ट बि कोन्हे को, रुॻो हिकिड़ी असांजे साहित्य जी जेका असांखे ॼाण मिले उहा मां तव्हांजे इन करे मां तव्हांजे लाइ खणी आयो आहियां। हाक भहंदो हाकड़ो भॼंदी बंद अरोड़, बीह मच्छी ऐं लोड़ समय वेंदा सूकड़ी, वसी वसी आर जॾहिं वञी फिटंदो तॾहिं ॿारो चाणो ॿार पंजें दर में विकबो, कारे काॿारे झेड़ो लॻंदो छ पहर, मिरमिची मारे सुख वसंदी सिंधड़ी, मिरामिची मारे मिरमिची कहिड़ा पार, हेठनि कारियूं पोतियूं मथनि कारा वार, नीरा घोड़ा डुबरा उतर खां ईंदा, घाघेरियूं घसनि ते विराहे वेंदा, ऐं छहों आहे लॻंदी लाड़ा सोखों थींदो सिरे में, जॾहिं कॾहिं सिंधड़ी आॻाण विड़ाव, अची वेझो मिड़ाव नंगर जे आधार, पुराणा परार पवां अॼु जे निझुरा। हिन दौर में जेके मामोई फ़क़ीरनि जे दौर में जेके ॿिए शाइर थिया आहिनि उन्हनि जो ज़िक्र बि डॉक्टर जटे साहिबु कयो आहे। उहे आहिनि शेख हामिद बिन रशीद, संदसि जेको हिकिड़ो बैत आहे उहो जाम तमाचीअ जे क़ैद थियण ते आहे। जाम तमाचीअ जी ऐं झूणे जी जेका हिकिड़ी कथा आहे, त झूणे जेको आहे मुग़लनि सां मिली करे ऐं जाम तमाचीअ खे क़ैद कराए छॾियो, दिल्लीअ में वञी करे क़ैद थियो, तॾहिं हुन हिकु बैत चयो आहे, झूणो मत ऊणो जाम तमाची आओ, झूणो मत ऊणो जाम तमाची आओ, सबा जे बाज पई तासे ठटो राव, माना तोखे अची करे ठटो वापसि संभालणो आहे। त नोहो होथियाणी आहे जेको आहे ॻोठ हाला में हैदराबाद जे पासे में खैबरनि में रहंदो, उन बि जाम तमाचीअ खे दुआ कई आहे। त उहा दुआ जेको आहे उहा छा थो चए पियो, झूणो वञी झोरे मारियो जाम तमाची शहरे चाढ़ियो, यानी झूणो उनखे धूड़ पएसि, तव्हां अचो जाम तमाची अची पंहिंजो ठटो शहर संभाल। सैयद हुसैन उर्फ शाह मुराद जेको आहे ठटे में पैदा थियो, संदसि वक़्तु जेको आहे 1427 खां 1487 ताईं जो आहे। ऐं हिन दौर जे रचनाकारनि भक्ति काव्य धारा खे वधायो ऐं चइजे त हिननि जूं रचनाऊं अॼु ताईं सिंध जे ॻोठनि में असांजे जेके अॼु ताईं बि जेके कचहरियूं हलनि थियूं पियूं उन में भाट ऐं चारण ऐं मिरासी हिननि खे क़ाइमु रखी करे वेठा आहिनि। त असां वटि सिंध में जेका भक्ति काव्य जी धारा थी शुरू थिए, उहा भक्ति काव्य जी धारा जो दौरु आहे 1500 खां वठी 1853 ताईं, माना जॾहिं ब्रिटिश असां वटि अरबी फ़ारसी असां ते थोपे थी छॾे पई। त इन में घणो करे जेके आहिनि सूफ़ी कवि थिया आहिनि, उन्हनि सूफ़ियुनि जी थोरी सी मां तव्हांखे ॼाण हिते ॾेई वञाली। काजी कादन 1551 मां तव्हांखे ॿुधायो आहियां, उन ते पहिरीं वधीक डिस्कस कोन था कयूं पिया। शाह अब्दुल करीम 1537 खां वठी 1622 ताईं, शाह इनात 1655 खां 1713 ताईं, शाह अब्दुल लतीफ़ जेको असांजे कोर्स में बि आहे 1699 खां वठी 1752 ताईं, सचल सरमस्त 1769 खां वठी 1829 ताईं थियो आहे। त कल्होड़नि ऐं मीरनि जे राॼ में छो जेको असांजो ई 1500 ऐं 1800 जो सीध आहे, त उन में घणो करे कल्होड़ा ऐं मीर जेको आहे उहे ई असांजा राजा थिया आहिनि। त उन्हनि जे टाइम में जेके सूफ़ी शाइर थिया आहिनि जंहिंजो जेटी साहिबु लिखियो आहे, उहे आहिनि शाह इनायत, ॾिनो फारूकी, मियाँ ईसा, तमर फ़क़ीर, सालह फ़क़ीर, ख्वाजा मोहम्मद, ज़मान मखदूम, अब्दुल रहीम घरोड़ी, फ़क़ीर मोहम्मद सिद्दीक़, हज़रत बका राशिद ऐं पीर अली गोहर शाह। इहे सिंधी जेके आहिनि असांजा सूफ़ी शाइर थिया आहिनि। त इहे नाहे त सिंध में रुॻो सूफ़ी शाइर ऐं संत ई थिया,
पर असांजे वैदिक ऐं सनातन धर्म खे मञण वारा बि घणेई हिंदू कवि ऐं जेको आहे शाइर थिया आहिनि, पर उन्हनि जी थोरी ॼाण थी मिले, छो जो असां वटि सिंध में असांजा सिंधी जेके हुआ घणो करे वापारी क़ौम चयो थी वञे, पर मां हुनखे पूरी तरह सां मञण लाइ तयारु न आहियां। त उन्हनि पंहिंजो साहित्य जेको आहे लिखी करे कोन रखियो आहे, त इन करे उन्हनि जी ॼाण बि नथी मिले, छो जो असांजे मथां मुग़लनि अरबनि जी जेको आहे चइजे कि राजनीति हुई, उनजो राज हो, त असीं थोरो पंहिंजे डप में बि रहंदा हुआसीं। इन करे कुझु संत थी सघे थो हुजनि एंड उहे असांजे लाइब्रेरी ऑफ लंदन में महफ़ूज़ हुजनि, असां हुतां कढी खणी अची सघंदासीं त सिंधी साहित्य जो इतिहास वापसि असां लिखी सघूं था पिया। पर उन में कुझु जेके शाइर थिया आहिनि या कुझु जेके संत थिया आहिनि, उन में सभिनी खां वधीक वॾो नालो आहे वैदिक मत खे मञण वारो स्वामी चैन राय बच्चोमल दाता रमाणी लुंड, जेको 1743 खां वठी 1850 ताईं असांजे विच में रहिया आहिनि। असांजे कोर्स में बि आहे। साईं दलपत सेवण में थियो आहे 1769 खां वठी 1849 ताईं। हिननि जो सुरवास जेको आहे उहो हैदराबाद में थियो हो। एंड रोहल फ़क़ीर जेको आहे उहो 1734 खां वठी 1804 ताईं थरपारकर ज़िलो जेको आहे सिंध जो, उनजे उमरकोट में हो, उनजो जनमु थियो आहे। ऐं हिननि जा वीचार, हिननि जे वीचारनि मथां साईं कबीर साहिब जो वॾो असरु हो। ऐं हिन लोहर हुननि जी जेका ग्रंथावली आहे उहा जयपुर मां असांजे दोस्त ब्रजेंद्र सिंघल 2 अक्टूबर 2022 में छपाए करे पधरी कई आहे। माना रोहल जा जेके सिंधी बैत आहिनि उहे असांखे मिलनि था पिया। उन खां पोइ दादू दयाल साहिबु, हुननि जो जनमु गुजरात अहमदाबाद में थियो आहे, पर उन्हनि जूं जेके 33 साखियूं ऐं 21 पद आहिनि उहे असांखे सिंधीअ में मिलनि था पिया, जेके 19वीं सदीअ में ई लाहौर में छपी करे पधा थिया हुआ। दादू दयाल जे इन्हनि साखियुनि ऐं बैतनि ते असांजे जयपुर जे डॉक्टर नंद किशोर शर्मा जेको आहे कमु कयो आहे, उन ते थीसिस लिखी आहे, पूरी वॾी PhD उन्हनि खे हासिलु थी आहे। त उन खां पोइ जेको आहे बहामती प्राणनाथ, जंहिंखे परनामी संप्रदाय जो बि पायो विझंदड़ चई सघूं था पिया, उहो आहे 1618 खां वठी 1694 ताईं कच्छ काठियावाड़ जे जामनगर में हिननि जो जनमु थियो आहे। हिननि जा 600 सिंधी चौपायूं आहिनि, जेके 1975 में देवनागरी सिंधीअ में जामनगर में छपराए करे पधरो कयूं आहिनि। ऐं असांजे सिंधीअ जे साहित्यकार दादा झमू छुगाणी साहिबु प्राणनाथ जे उन्हनि बैतनि ते वॾो कमु कयो आहे। उन खां पोइ अचे थो पियो ॾाॾा मीकण 1667 खां वठी 1730 ताईं, जंहिंजो जनमु कच्छ में थियो आहे। ही भॻवान राम जो वॾो भक्त हो ऐं भक्तीअ सां गॾु गॾु हिन समाज सेवा बि कई आहे। ऐं हिन ते हाणे ताज़ो ई दादा मोहन घियाणी साहिबु हिकु किताबु लिखी करे छपराए करे पधरो कयो आहे। हाणे अचे थो पियो साहित्य जो नओं दौरु। साहित्य जो नओं दौरु जेको आहे 1843 में अंग्रेज़नि जी हुकूमत अचण खां पोइ असां शुरू कयूं था पिया। त इन दौर में सिंधी साहित्य में घणो करे अंग्रेजी साहित्य जो तर्जुमो थी करे आयो आहे। ऐं इहे घणे में घणा तर्जुमा जेके आहे उहे मिर्ज़ा कलीच बेग कया आहिनि। उन में शेक्सपियर, गोडकी, फलाणा ढिंगड़ा इहे जेके अंग्रेजी साहित्यकार आहिनि, उन्हनि जा हिन साहित्य जा किताब जेको आहे तर्जुमो करे सिंधीअ में आंदा, अरबी फारसी लिपीअ में। ईअं न आहे त मिर्ज़ा कलीच बेग हिकिड़ो अकेलो हो, उन सां गॾु ॿिए हिंदू राइटर्स जेके आहिनि उहे बि शामिलु थिया, उन्हनि बि तर्जुमा कया आहिनि। उनजो साहित्य अलॻि अलॻि हर हिकु सिंफ़ में मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो आहियां। त इन में जेको शाइरी हुई उन में घणो करे अरबी फारसीअ जो असरु ॾिसण में थो अचे। त हिन दौर जा जेके शाइर आहिनि उहे आहिनि ख़लीफ़ो गुल मोहम्मद 1811 खां 1858, आख़ून मोहम्मद कासिम 1863 खां 1881, मीर मोहम्मद हसन अली ख़ान हसन 1824 खां 1901, मीर अब्दुल हुसैन ख़ान सांगी, हिन जो को पीरियड नथो मिले पियो इतिहास में मूंखे, मिर्ज़ा कलीच बेग 1853 खां 1929 ताईं, मिर्ज़ा अल्लाह बख्श अबोजो, हिन जो जनम जी ॼाण नथी मिले पर 1901 ताईं असांजो विच में हुआ। ऐं शमशुद्दीन बुलबुल 1857 खां 1919, कादिर बख्श बेदिल 1814 खां 1872, मोहम्मद मोहसिन बेकस बेदिल इहे असां वटि मशहूरु आहे। बेकस बि 1858 खां 1880 ताईं। त जेके ज्ञान मार्गी हुआ हीअ त थिया वाली सूफ़ी मार्ग जा,
भक्ति धारा असांजी जेका हले थी पई ज्ञान मार्ग जी, उन में जेके हुआ कवि उहे आहिनि मास्तर आसूमल उर्फ आसूराम, 1853 में जनम हिननि जो थियो आहे। दीवान भोजराज 1867 खां वठी 1920, मोहन फ़कीर 1845 खां 1905। साईं टेऊंराम खे मूं हिते शामिलु कयो आहे, कंहिं साहित्यकार शामिलु न कयो आहे। उन्हनि जो जनम 1887 खां 1942 ताईं थियो आहे खंडू में। उन्हनि प्रेम प्रकाश ग्रंथ जी रचना कई आहे, जंहिंमें 800 दोहा आहिनि। हिननि 800 दोहनि ते अञा ताईं स्टडी करण जी वॾी ज़रूरत आहे। असांजो प्रेम प्रकाश संप्रदाय चारे में साईं टेऊंराम जा पद, गीत, बैत ॻाया वेंदा आहिनि, पर उन्हनि जी जेका स्टडी आहे, उन ते जेको थारोली चइजे कि रिसर्च आहे, उहो अञा न थी सघियो आहे। त इहो बि तव्हांजे लाइ हिकु जेको चइजे एरिया खुलियो पियो आहे। छो जो साईं टेऊंराम जेको आहे वैदिक मत जो ई प्रचार कयो आहे सामीअ खां पोइ। जिते मां चवां सामी जेको पहिरीं असां वटि आयो आहे, उन खां पोइ साईं टेऊंराम 1857 1942 में जेको आहे कयो आहे। एंड इन खां पोइ जेको असां वटि साहित्य मिले थो पियो, उहो घणो करे दर्सी किताबनि यानी जेको सिलेबस आहे स्कूलनि जो, उन स्कूलनि जे सिलेबस में असांखे बैत मिलनि था, गीत मिलनि था पिया। त उहे गीत ऐं बैत जेको घणो करे पहिरीं जेके लिखिया आहिनि, उहे उधाराम थावरदास मीरचंदाणीअ जा आहिनि, जेके सिंधीअ जी अरबी फारसीअ में आहिनि। पर हिन अरबी फारसीअ जे बंधननि खां जेको आजो कयो त असांजी कविता सिंधीअ में बि थी सघे थी पई, त उहा कई आहे साईं किशनचंद तीर्थदास खत्री, यानी जंहिंखे असीं किशन बेवस चवंदा आहियूं। साईं बेवस साहिब जेको आहे कयो आहे, हुननि जो जनम थियो 1885 में ऐं 1947 में उन्हनि स्वर्गवास में वञी करे वासो कयो आहे। त उन जी कविता खां वठी ई सिंधीअ जो नओं दौरु शुरू थो थी वञे हली। त इनखे असीं इन करे हिनखे चऊं था त असांजो नओं दौरु जेको आहे 1947 ताईं आहे। त इन ई दौर में जेके धर्मी किताब आहिनि, उहे बि छपिजी करे पधरा थिया आहिनि। जो प्रेस जेका आहे असां वटि 1847 48 में अचो ई आहे हली। त प्रेस में जेके किताब छपजणु शुरू थी विया हली 1853 खां पोइ, उन में प्रोफेसर नानकराम थदाणी, साधू टी.एल. वासवाणी, होचंद टेकवाणी ऐं मूलचंद लाला ऐं भाई चैनराम मूलचंद जो कमु जेको आहे उहो ॾाढो साराह जोॻो आहे। उन्हनि इहे किताब छपाए करे पधरा कया, चाहे उहो गीता हुजे, रामायण हुजे, महाभारत हुजे। उन्हनि सभिनी किताबी सूरत में जेके उहे असां वटि अची विया आहिनि। त साईं जेका किशनचंद बेवस सिंधी शाइरी में नई सुजागी आंदी, उनखे अरबी फारसीअ जी जेका चइजे चोगो जेको आहे उन खां फ्री कयो ऐं उनखे असांजो हिंदुस्तानी सनातनी चोगो जेको पढ़ायो आहे, उन जी राह जेको आहे वरिती कंहिंखे साईं हुंदराज दिखायल 1810 खां वठी 2003 ताईं। हिननि खे साईं हुंदराज दिखायल खे असीं राष्ट्रीय कवि बि चवंदा आहियूं, छो जो हुननि देश ऐं ज़मीन जे बारे में, धर्म जे बारे में ॾाढियूं सुठियूं कविताऊं लिखियूं आहिनि। हिननि खे पद्मश्री जो बि अवॉर्ड मिली चुको आहे। त हिननि सां गॾु गॾु जंहिं किशनचंद बेवस जे पोइलॻ थिया, उहे आहिनि हरी दिलगीर साहिबु 1916 खां वठी 2004 ताईं। ॿई असांजे हिंदुस्तान जे गांधीधाम आदिपुर में रहंदा हुआ, सिंध जी कच्छ में। उहे अञा ताईं उते उन्हनि जा किताब मिलियल आहिनि। लेखराज किशनचंद अजीज़ 1971 ताईं असां सां गॾु रहिया, 1897 खां वठी। हिन दौर में जेके ॿिए असांजा साहित्यकार थिया, उहे थिया आहिनि डॉक्टर हरुमल सदारंगाणी, खीलदास फानी, परसराम ज़िया, शेख अयाज़, नारायण श्याम वग़ैरह वग़ैरह। हिननि सिंध में लिखणु शुरू कयो हो, नारायण श्याम, शेख अयाज़, परसराम ज़िया वग़ैरह। पर हिते विरहाङे खां पोइ हिंदुस्तान में बि हुननि जी जेका आहे कलम ताज़ा रही। ऐं नारायण श्याम जा जेके 2 किताब आहिनि, ॾात ऐं हयात भाङो पहिरियों ऐं भाङो ॿियों, असांजे हरिहिम थाणी साहिबु सिंधी साहित्य में छपाए करे पधरा कया आहिनि। उनमें सभु अची थो वञे हली पियो। नारायण श्याम जो रूप माया जेको खंड काव्य जे रूप में आहे, वॾी कविता, उहा बि असां वटि आहे। उन्हनि जी चइजे कि एस्थेटिक्स जेके आहिनि, उन जी उहा वॾी सुठी कविता आहे। उन्हनि कलम पोइ बि हलाईंदा रहिया आहिनि। मां हिते हिकिड़ो परसराम ज़िया जो बैत खणी आहियां। कहिड़ो? जॾहिं हू विरहाङे खां पोइ लिखियो आहे। ऐं छो लिखियो आहे? जॾहिं सिंधी कैंपुनि में अची करे रहणु लॻा, अटे लटे ऐं अझे खां आज़ा हुआ, उन्हनि वटि हो ई कोन को, त असांजे सिंधियुनि जी हालति छा हुई ऐं असांजूं जेके घर दयाणियूं हुयूं, उहे कीअं असांजे अॻुवाननि खे पिटींदियूं हुयूं। ऐं ख़ासि करे कांग्रेसियुनि खे। मूंखे यादि आहे त असांजे हिकु शादीअ में, मां चवां शायदि मुंहिंजी शादीअ में, मुंहिंजी फुफी जेका आहे उन हिकु गीत ॻायो, मार पवे शुल जिन्ना खे जंहिं असांजा घर छॾाया। त ही घर छॾाइण वारी जेका चीज़ आहे, उहा कंहिंजी आहे?
परसराम ज़िया जी आहे त परसराम ज़िया छा थो लिखे पियो, पिटे थी पौअ मां, पिटे थी पौअ मां कंध भॼे कांग्रेसियुनि जो कयो अथनि कुन्याउ, कंध भॼे कांग्रेसियुनि जो कयो अथनि कुन्याउ। असां सां कुन्याउ कंहिं कयो, कांग्रेसियुनि कयो, या असांखे यादि रखणु घुरिजे। अॼु बि जेके सिंधी भाउर कांग्रेसियुनि जी ऐं कांग्रेस जी कनि था पिया न, मां हुनखे हथ जोड़े करे वेनिती कंदुसि त तव्हां महिरबानी करे विरहाङो यादि कयो त कांग्रेसियुनि जे करे ई असांखे विरहाङो मिलियो आहे। ख़ैर हिते राजनीति करणु मुंहिंजो मक़सदु न आहे, सिंधी साहित्य ते थो अचां, पर सिंधी साहित्य में जेको परसराम ज़िया चई वियो आहे हली, त उनखे मां अंडरलाइन करण जी कोशिशि थो कयां। पिटे थी पोइ मां कंध भॼे कांग्रेसियुनि जो कयो अथनि कुन्याउ, लटा नदीअ ते धोए वेठी, लटा नदीअ ते धोए वेठी, अॻवाननि खे लोए वेठी, मुंहं खे सुॼाए सटे थी कपिड़ा, तिखो अथसि को ताव, तिखो अथसि को ताव, पिटे थी पोहूअ मां, पिटे थी पोहूअ मां, यारीअ वारो पीर को पजंदुनि, लाल साईं का उबती हणंदुनि, कैंप में आणो ऐं फिटो कयऊं, अटे ॾेई अटे जो पाव, पिटे थी पोहूअ मां। कैंपुनि में अची करे फिटी कयूं त हीउ तव्हांजो हिंदुस्तान, हीउ तव्हांजा घर, ऐं ॾिनऊं छा, पाव अटे जो, त इहो ई तव्हांखे खाइणो आहे। हाणे पाव अटे मां कीअं परिवार पूरो थींदो। ख़ैर अचो, विरहाङे खां पोइ जो जेको तरक़ी पसंदि दौरु थो अचे पियो, जंहिंमें मार्क्सिस्ट एंड कम्युनिज़म जी वधीक ॻाल्हि थी थिए पई, समाजवाद जी ॻाल्हि थी थिए पई, त जेका नारेबाज़ी वारी शाइरी आहे उहा कंहिं कई आहे, कृष्ण राही, इंद्र भोजवाणी, अर्जुन सिकायल, मोती प्रकाश ऐं वासुदेव निर्मल। त हिन ई दौर में जेके ॿिए शाइर असां वटि हिंदुस्तान में थिया आहिनि, तीर्थ बसंत सिंध जो राइटर आहे, सिंध में बि लिखियो हुई ऐं हिंदुस्तान में बि लिखियो हुई, ऐं तीर्थ बसंत खे ई पहिरियों साहित्य अकेडमी जो अवार्ड जेको आहे संदसि किताब कंवरराम ते मिलियल आहे। चलो, कल्याण आडवाणी, सदारंगाणी खादिम, खियलदास फानी, प्रभु वफ़ा, इंद्र भोजवाणी, मां वरी लिखी विया इंद्र भोजवाणी, गोवर्धन महबूबाणी भारती, हरीश वासवाणी, सुगन आहूजा, अर्जन शाद, एम कमल, दुर्गाप्री आशा, ईश्वर आंचल, लक्ष्मीचंद प्रेम, अर्जुन हासिद, अर्जुन चावला, मोहन कल्पना, आनंद खेमाणी, हासाराम पिया, हरिकांत जेठवाणी, मोतीलाल जोतवाणी, श्याम जयसिंघाणी, वासुदेव मोही, वासुदेव निर्मल मां मथे चई आयसि, नामदेव ताराचंदानी, सीरू स्याह, ढोणन राही, मोहनदीप, मोहन हिमथाणी, कैलाश शादाब, मनोज चावला, डॉक्टर कमला गोकलाणी, हीरो ठगुर, भगवान अटलाणी एंड हरीश करमचंदानी वग़ैरह वग़ैरह असांजा हिते शाइर कवि आहिनि जेके शामिल असां सां गॾु आहिनि, जेके अॼु ताईं शाइरी जी रचना कनि था पिया। हिननि मां कुझु शाइरनि जो किताब में असां वटि ज़िक्र आहे, उनजो किताब बि असां वटि पाठ्यक्रम में आहे UPSC जे विरहाङे खां पोइ जी शाइरी, उन में ही कुझु शाइर हिननि में शामिल आहिनि। मां उन्हनि में हिमथाणी, शादाब ऐं चावला खे छॾे ॾियां कमला गोकलाणी खे, करमचंदानी खे, त हिननि जो जेको मथे जेके कवि आहिनि उन्हनि जा कविताऊं असांजे हिन किताब में आहिनि। हाणे ॾिसो, मां रुगो कुझु पीसिस या कुझु हिकु ॿ शाइर जा जेके शाइरीअ जी रचनाऊं आहिनि उहे खणी आया आहियां। त उन में नारायण श्याम जी हिकु रचना आहे, तस्वीरूं, उहा असां ॾिसूं पिया। धोहियूं दुखनि पराड़, चुणकनि में जा चढ़ा, चढ़ा माना ॿार, पहर न का हिन पार। ॿियो आहे, शंख ध्वनि जी गूंज, नुमा शाम, मंदिर मथां हिकु अकेली कूंज। टीअं आहे, पायल जी झनकार, प्राण पवन ॼण भुएं में, पेर खणे जीअं नार। ॾिसो केतिरी सुंदर हुनजी जेका आहे मुशाबहत आहे, कंपैरिज़न आहे। पायल जी झनकार, पेर पवन ॼण भुएं ते, ऐं पेर खणे जीअं नार। ओके, एंड गोवर्धन भारतीअ जी हिकु नई कविता जेको आहे उहा मां तव्हांखे थो ॿुधायां पियो। मां कंहिं बि कविता जी तव्हांखे माना न ॿुधाईंदुसि, तव्हां पाण पढ़ो ऐं उनखे माणियो, ऐं उनखां पोइ उनजी माना बि कढो, कुझु कमु तव्हांखे बि करिणो आहे। अचो, गोवर्धन भारती जी नई कविता था ॾिसूं। शहर जी साई शाही सड़क ते, शहर जी साई शाही सड़क ते, ॾींहुं ॾिठे जो क़तल थियो, राहगीरनि बि ॾिठो, भर में दुकाननि तां मुनियुनि नौकरनि ऐं मालिकनि मशगूल हूंदे बि ॾिठो, लेकिन वधी अॻिते न कंहिं कातिल खे रोकियो या झलियो। ॾिसो केतिरी अखरनि में तंज आहे, कीअं असांजा माण्हू जेके आहिनि बेपरवाह ऐं स्वार्थी आहिनि कि कंहिंजो क़तल थी वञे असीं ध्यानु ई नथा ॾियूं पिया। ख़ैर, एंड आख़िरी में तो अचां पियो, बिल्कुलु हिनखे पुॼाणी थो पहुचायां हिन लेक्चर खे,
साईं डोण राही उहो छा थो चए पियो, कौल कए जे यादि कजांइ ओ अचजांइ, कौल कए जे यादि कजांइ ओ अचजांइ, पोपट जा उॾरी आव जीअ में गुल जा जायूं ॾींदी सां, ओ अचजांइ ओ अचजांइ, बदन बणाए सिरखंड सेजा वारनि साण ढकींदी सां, ओ अचजांइ ओ अचजांइ। हीअ असांजे डोण राही साहिब जी रचना, नारायण शाह जी रचना तव्हां ॾिठी। त हीअ असांजो हो सॼो सिंधी साहित्य जो इतिहास। तव्हांखे जेको इतिहास ॿियो आहे, यानी तव्हां चवंदा था तव्हां रुॻो कवि ऐं शाइर असांखे हिते ॿुधाए विया हली ऐं ॿियो को इतिहास कोन ॿुधायो आहे। त दोस्तो ईअं नाहे। सिंधू सागर भारत जा तव्हां जेका सभु वीडियोज़ ॾिसंदा त उन में मां सिंधी नाटक जो इतिहास भी पाढ़िया विया ऐं जेके कोर्स में शामिल आहिनि 2 किताब, हिकु एम कमल जो जेको संपादित कयल आहे बहितरीनु सिंधी नाटक, ऐं ॿियो काको कल्लूमल। ॿिन्ही किताबनि जा तव्हांखे वीडियोज़ जेको आहे सिंधू सागर ते मिली वेंदा हली। सिंधी कहाणीअ जो इतिहास, सिंधी कहाणीअ जो इतिहास में तव्हांखे सुंदरी उतमचंदाणीअ जो बंधन में मिली वेंदो हली, ऐं चूंड सिंधी कहाणियूं जेको डॉक्टर प्रेम प्रकाश संपादित कयो आहे असांजे कोर्स में आहे, उन ते लेक्चर में तव्हांखे सिंधी कहाणीअ जो इतिहास पूरो मिली वेंदो हली। सिंधी मज़मून जो इतिहास, जंहिंमें चूंड मज़मून असांजो जेको किताबु आहे उहो असां शामिल आहे उन में, त उहो बि तव्हांखे वीडियो असांजे सिंधू सागर भारत ते मिली वेंदो हली। सिंधी तनक़ीद जो इतिहास बि तव्हांखे उन में असांजे वीडियोज़ ते मिली वेंदो हली, ऐं जेके बि चूंड तनक़ीदी मज़मून आहिनि उन में शामिल किताब में उहे बि तव्हांखे लेक्चर असांजे सिंधू सागर भारत ते मिली वेंदो हली। ऐं मुंहिंजी हयातीअ जा सोना रूपा वर्क ऐं सिंध ऐं सिंधी लिपीअ जो इतिहास, ही सभु जेको आहे तव्हांखे भारत असांजे सिंधू सागर भारत ते मिली वेंदो हली। त ही असां पूरो कयोसीं सिंधू सागर भारत ते। हाणे सिंधू सागर भारत अॻियां तव्हांजे लाइ छा खणी अचे, छो जो UPSC जो हिकिड़ो किताबु अचे थो पियो, कहिड़ो, डॉक्टर चोइथराम प्रताप राय गिरदवाणीअ जी जीवनी, ऐं नेट में जेको किताबु अचे थो पियो उहो आहे विक्रम उर्वशी। त तव्हां हिननि ॿिन्ही मां पहिरीं कंहिंखे पसंदि कंदा उहो असांखे मैसेज करे मोकिलींदा। नमस्कार, जय भारत, जय हिंद। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो वणियो हुजे, असांजो सिंधू सागर भारत ते ॾिनल असांजी ॼाण तव्हांखे सुठी लॻंदी हुजे, त मां हथ जोड़ करे वेनिती कंदुसि त पंहिंजनि दोस्तनि, दड़नि, मिटनि, माइटनि, साहेड़ियुनि सदुनि खे मोकिलींदा, जीअं असांजे सिंधी साहित्य, भाषा ऐं लिपीअ जो इतिहास असांजे नई टईअ ताईं पहुचे। तंहिं करे महिरबानी कंदा हिन खे पाण वटि सांडे न रखंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा, पंहिंजा राया ॾींदा, त जीअं असांखे अॻियां वधण में सवलाई थिए, असांजी नई टही अॻियां वधे, भाषा ऐं साहित्य वधे। जय भारत, जय हिंद, जीए सिंध, जीअनि सिंधियत खे चाहण वारा। नमस्कार।